अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 17 फरवरी। सुबुह जा थिया आहिनि पूरा 10। अॼु ज़हरा सवेर कमु करे हली वई आहे, न त रोज़ु इलाही देरि करे छॾींदी आहे। सवेर ईंदी आहे त सवेर हली वेंदी आहे, कॾहिं ईंदी बि देरि सां आहे त पोइ वरी वेंदी बि देरि सां आहे। सो बहरहाल ॾाढी प्यारी सुहिणी उस निकितल आहे ऐं ॾाढो चिटो साफ़ु ॾींहुं आहे। हवा बिल्कुलु बि बंदि आहे। अॼु वणनि जा पन चुरनि ई नथा। ऐं मां चयमि त हाणे दरवाज़ो बंदि करणु आयमि त सोचियमि त व्लॉग जी बि इब्तिदा करे छॾियां, प्लांट्स जी बि सार संभाल लही छॾियां, पोइ कोशिशि कयां त कुझु सिलाई कयां वेही। कल्ह मां नंढा नंढा जेके प्लांट्स हुआ उन्हनि खे पाणी ॾेई छॾियो, पोइ हिकिड़ी हीअ बाल्टी भरे छॾे ॾिनी हुयमि त वॾनि प्लांट्स खे पोइ ॾींदमि। सो अॼु इंशाल्लाह इरादो आहे त मां हिननि खे बि पाणी ॾींदमि। सो प्लांट्स हैप्पी प्लांट्स ऐं गॾु गॾु मेरा प्लांट्स बि। उर्दू वारा मेरा प्लांट्स न सिंधीअ वारा मेरा। सो हीअ आहे सूरत हाल ऐं मां कोशिशि कंदमि त अॼु कुझु सिलाई कयां। कल्ह मां 2 सूट कटे रखिया हुया ऐं अॼु इरादो आहे त सिलाई स्टार्ट कयां, छो त कटियल हूंदा आहिनि त जल्दी सिबिजी वेंदा आहिनि। हीअ मुंहिंजी नंढड़ी दुनिया सिलाई जे कॉर्नर में अची वियमि ऐं कल्ह मां हे 2 सूट कटे रखिया, हिकिड़ो हे ग्रे ऐं पिंक, ऐं इन जे लाइ मां हीअ पटी इस्त्री कई। हे पटियूं मां इन्हनि वीकली बाज़ार्स मां वठंदी हुअमि, अलाए संडे थर्सडे जहिड़े बि। सो हाणे मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए, मूंखे यकीन कयो मां मिस थी कयां इन बाज़ार खे। ऐं कहिड़ो सुहिणो थो लॻे न, ॼण हीअ पटी हिन जे लाइ ई ठहियलु आहे। त हे मां कटिंग करे हिन जी पटी जी फिनिशिंग करे रखी ऐं हिकिड़ो ॿियो बि सूट कटियो, हे ऑरेंज बि कटे रखियो ऐं इन जे लाइ मां हीअ पटी कटिंग कई आहे। हे बि कल्ह इस्त्री कयमि ऐं एक्स्ट्रा जेको साइड खां कपिड़ो हुयो उहो कटे छॾियोमांसि। त केॾा प्यारा था लॻनि न, ईअं लॻे थो ॼण ठहिया ई हिननि जे लाइ आहिनि, पर हाणे इहे किथां अचनि। सो बहरहाल मां स्टार्ट कंदमि हिन ग्रे सूट खां। ॾिसां थी पहिरियों त रील कढां हिननि ॿिन्हिनि जे लाइ। टाइम थियो मुनो 1 ऐं मां कंटिन्यू सिलाई पई कयां। शर्ट पूरी थी वई आहे। उहा लेस जेका मां तव्हांखे ॾेखारी, हिन ते मां 2 जाइनि ते हई आहे त थोरो हे भरिजी बि पियो आहे ऐं थोरो सुहिणो बि लॻे थो। ऐं हिकिड़ो हिनखे हयमि दामन ते। उनखां अलावा मां रए ते बि हई आहियां। रए ते यानी सिर्फ़ु हिकिड़े पासे फ्रंट ते, जेको पासो मां मथे ते पाईंदमि उन ते मां लेस हई आहे। ॿिए पासे न मां ख़ाली हिन जी ओटी वराए छॾी आहे। ऐं उनखां अलावा रए ते हणण खां पोइ दामन ऐं ॿाहुनि ते हणण खां पोइ थोरो पीस बचियो लेस जो, उनखे मां कटे करे हिन ॻिचे ते हयो आहे। 3 पीसिस कयमि उनखे, हिकिड़ी सिधी पटी बची त उनजा 3 पीस कटे, ऐं ॻिची इस्त्री न आहे तंहिंजे करे थोरी ईअं उखड़ियल उखड़ियल थी लॻे। सो इनखे 3 पटियूं मिलाए करे मां हिनखे हिते हयो आहे। फिनिशिंग हितां थोरी सुठी न आई आहे त इन ते मां कुझु न कुझु करे वेंदमि त जीअं इहो कवर थी वञे। सो हे मुंहिंजो रओ कमीस आहे रेडी ऐं एॾो सुठो लॻो आहे मूंखे। अॼु हीअ पटी हिन ते हणी, एम्ब्रॉयडर्ड पटियूं, ऐं मूंखे यादि थो अचे हीअ मूंखे 150 रुपए जी मिली हुई। ऐं मां हिनखे ॾिसी एॾी ख़ुशि थी वियमि। सन्हड़ी नाज़ुक एम्ब्रॉयडरी ऐं एॾी फाइन एम्ब्रॉयडरी थियल आहे मशीन जी, ऐं उनखां सवाइ एॾी सस्ती। सो वाह वाह थी वई। बाक़ी शलवार कटियल आहे। ऑरेंज कलर जे कपिड़नि जो बि रील मां हिते कढी रखियो आहे। सो फ़िलहालु त मां थोरी देरि रेस्ट कंदमि, त मां इलाही थकिजी पई आहियां कंटिन्यू कमु करे। ॾाढी महिनत लॻी हिन ते। रओ ठाहियमि, ॿाहूं ठाहियमि, ॿाहुनि ते डबल लेस लॻी, दामन ते वरी 3 पटियूं हिते। त इन पटियूं हणण में मूंखे इलाही टाइम लॻो। कपिड़ो त जल्दी सिबिजी वेंदो आहे। सो इहा आहे सूरत हाल हिन महिल ताईं जी। त बसि अलाह करे त इहा बाज़ार वरी लॻे। उन दफ़े मां कुझु ॾींहं पहिरियों मां उतां गुज़रां पई मैदान वटां, त मां रिक्शा वारे खां पुछो त मां चयो भला बाज़ार वापसि कॾहिं लॻंदी? चई न हाणे कॾहिं बि न लॻंदी, या त को कंस्ट्रक्शन थींदी या कुझु हूंदो अहिड़ो सिलसिलो। सो रखूं था हिनखे हिते रेडी। ऐं हीअ सलवार आहे ऐं मज़ो ईंदो आहे मूंखे ॾाढो जॾहिं एॾा अजीब अजीब रंगनि जा रील बि मूं वटां निकिरी ईंदा आहिनि। हे कहिड़ो ग्रे आहे, हे मां तव्हांखे ॾेखारियां जेका मां कलेक्शन रखंदी आहियां। अच्छा हिते ब्लू थो लॻे न थोरो न, पर हे एग्ज़ैक्ट 100% सेम आहे हिन जो शेड ग्रे जो। सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशि आहियां। इहो 2 कपिड़ा सिबी करे थोरो रेस्ट कयां, उनखां पोइ किचन जो हाल अहिवाल कंदासीं। कुझु देरि आरामु कयमि ऐं अची वई आहियां किचन में। थांव खे कुझु उक्तो सुक्तो करे वई हुयमि, खीर कढी वियो
उनजी बाहि बंदि करे वियमि, यानी विच विच में इहे कम थींदा रहंदा आहिनि। ऐं भाॼी वारे खां ढेर सारा पटाटा वरिता ऐं गजरूं, ॿियो छा आहे, टमाटर, हा, धाणा, लीमा वग़ैरह वग़ैरह। सो हाणे त सभिनी खां पहिरियों त मां गजर कटींदमि पंहिंजे लाइ, कटींदमि छा, धोईंदमि, मां ईअं ई खाईंदी रहंदी आहियां। बोर्ड मूंखे पचाइणो न आहे, छो त असां कल्ह मां पचायो मंझंदि जो इहे पालक पटाटा ऐं मटर, इहो बि खणंदमि। ऐं राति असां चिकन जी कढ़ाई घुराईसीं ॿाहिरां, त उहो इलाही सारो बचियो पियो आहे, त 2 बोड़ आहिनि, इहे गरम कयां थी ऐं मानी पचाईंदमि फ्रेश। टाइम थियो आहे 8 में 10 मिंट। ऐं हा हाणे हा, वाओ, राजिया त इलाही शयूं सिखी वई आहे भाई। हा, केरु सिखिया? ऐं हादिया सिखियो आहे? हादिया खे अचे थो? हादिया छा सिखियो आहे? अलाए छा थी चए? अच्छा, हे हिते हिननि जा टॉयस पिया आहिनि, ॾिसो न, हिते ॾिसो, हे ॾिसो, हा पकड़ो न, हा, और हिनखे ईअं करिणो आहे, हिनखे न हथ सां ई टच करिणो आहे, हा, अच्छा, वाह, सही, वाह, मज़ो आहे तव्हांजो। ऐं हादिया छा थी करे? हादिया कुझु नथी करे? न, छो तव्हां पंहिंजे टॉयस सां खेॾो था न, पंहिंजे डॉल हाउस सां? ऐं हादिया खे स्कूल में कुझु नथा सेखारीनि छा? आर्ट था सेखारनि, आर्ट था सेखारनि, अच्छा। अच्छा भई, मां जेको इलाही सारो फ़ोन ते ॻाल्हाए आई आहियां, ऐं बाल्टी जेका पाणी जी भरे रखी हुयमि, त ॻाल्हाइण सां गॾु गॾु सॼनि प्लांट्स खे उहो पाणी बि ॾेई छॾियो जिन जिन खे ॾियणो हो। ऐं हे ॿई जेके न शहज़ादियूं, अॼु हादिया जो ज़िद हुयो स्पेशल, ज़िद न चवां या फरमाइश चवां, त बिरयानी खाइणी आहे, त सादिया वई ॿाहिरां वञी हिननि जे लाइ बिरयानी वठी आई, त हे ॿई डिनर करे चुकियूं आहिनि। असां डिनर में अलाए छा बि खाईंदासीं, अञा ताईं कुझु डिसाइडेड न आहे। ऐं हाणे मां तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलायां थी। मां पंहिंजे तरफ़ां ॾाढो सुठो ॾींहुं गुज़ारियो, अॼु मां रेस्ट बि इलाही सारो कयो आहे माशाल्लाह, ऐं मां पंहिंजे ॿारनि सां इंजॉय बि इलाही कयो आहे। हादिया त मूंखे अहिड़ो थी करे, सुबुह जो स्कूल, कल्ह वई आहे स्कूल, त मूंखे थी चए तव्हां सां किटी आहियां, स्कूल मां मोटी आई आहे त पहिरियों अची मूंखे हिकिड़ो चंबो हयो अथई। वरी जॾहिं कमु थो पएसि, एॾे प्यार सां अची थी वञे, दादी, हा दादी प्लीज़। हे सुराण वफ़ाई पेंटिंग ठाही आहे माशाल्लाह, ज़बरदस्त, हाणे एॾियूं ठाहियूं अथई, मां त फ्रेम बि न कंदमि, असांजे घर में जाइ न आहे त असां कुझु ॼाणूं। ऐं असांजूं बहरहाल इहे एक्टिविटीज़ आहिनि, हलंदियूं थियूं रहनि। हा, कुझु त कंदमि, हिन जूं इलाही फ्रेम कयूं आहिनि न, सुराण जे कमरे में जो लॻियल आहिनि, इहे सभु सुराण पुफू ठाहियूं आहिनि न, उहे नीडल वर्क, नीडल एंड थ्रेड पेंटिंग्स आहिनि उहे, ठीकु आहे न। हादिया, हादिया जानी, तव्हां मुंहिंजे व्लॉग में कुझु चवंदो? छा चवंदो? मूंखे ख़बर न, हा, तव्हांजे फ्रेंड जी बर्थडे न आहे, तव्हांखे ख़बर न आहे? अच्छा, पोइ तव्हां फ्रेंड खां पुछिजो न। न पुछो आहे? न, स्कूल वञो त पुछी वठिजो। हा, सुभाणे तव्हांजी छुटी आहे, ठीकु आहे, हलो ठीकु आहे, हाणे असां मोकिलायूं। न न, इन में अनलकी जी काई ॻाल्हि न, भई अॼु राजिया वई स्कूल, छो त अॼु हिननि जा एक्स्ट्रा क्लासिस हुया, त राजिया सुबुह खां ॾाढी चए में आहे, त हिननि स्कूल वारनि इहो असांखे छो घुरायो आहे। बसि मूंखे बि चई वई सुबुह जो। सो बहरहाल, हे असांजी ख़ूबसूरत ज़िंदगी, नंढिड़ो घर, प्यारा ॿार, सॼे ॾींहुं वॾिड़ो घर आहे माशाल्लाह, राजिया खे वॾिड़ो थो लॻे भाई, ठीकु आहे। सो मोकिलायूं था असां, ऐं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सुभाणे वारे व्लॉग ताईं, हादिया सुभाणे वारे व्लॉग ताईं छा ॿुधायो? बीहो, हादिया खां पुछूं अॼु। अल्लाह वाही, चओ सुभाणे वारे व्लॉग ताईं अल्लाह वाही, चओ अल्लाह वाही, छा सुभाणे वारे व्लॉग ताईं अल्लाह वाही, हा, हादिया ॿुधाए, अल्लाह वाही।